गारोवासी हिंदू नौजवान इस्लाम का मुतासिर थी पंहिंजो मज़हब छॾे गुलज़ार ख़लील समारोह में पीर जान आगा जान सरदी जे ख़ानका हसनातुल ख़लील ते कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। मूं ते को बि दॿा न आहे, पंहिंजे रज़ा ख़ुशी सां मुसलमान थियो आहियां। नओं मुस्लिम मोहम्मद हमज़ा शेख। ख़बर मूजिब गारोवासी हिंदू नौजवान प्रकाश वल्द पहुमल ज़ात चमराणी कोस्तानी इस्लाम का मुतासिर थी पंहिंजो मज़हब मटाए गुलज़ार ख़लील समारोह में पीर जान आगा जान सरदी जी ख़ानका हसनातुल ख़लील ते पीर उमर जान सरदी जे हथ ते कलमो पढ़ी मुसलमान थी वियो, जंहिंजो इस्लामी नालो मोहम्मद हमज़ा शेख रखियो वियो। नओं मुसलमान मोहम्मद हमज़ा साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजी उमिरि 18 साल खां वधीक आहे। मुंहिंजो शनाख्ती कार्ड बि ठहियलु आहे। आउं काफ़ी अरसे खां क़ुर पाक जी स्टडी कयां पियो। क़ुर पाक मूंखे तमामु घणो मुतासिर कयो आहे। आख़िर मां उन नतीजे ते पहुतो आहियां त दीन इस्लामी सचो ऐं हक़ीक़ी मज़हब आहे। उन करे मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां गुलज़ार ख़लील समारोह में साईं उमर जान सरदी जे हथ ते कलमो पढ़ी मुसलमान थियो आहियां। मूंखे कंहिं बि ज़ोरी मुसलमान नाहे कयो। ऐं हुकूमत सिंध IG सिंध खे अपील कयां थो त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्टर फारूक शाह, शमशाद न्यूज़, दाबेली।